खे ॾाढेलनि कुतनि ते मगन विरोधी जे नौजवाननि खे अस्सलाम वालेकुम साथियो ऐं नसरुल्लाह गडाणी 4-5 ॾींहं थिया आहिनि जहानपुर शरीफ मां 3 शागिर्द अगवा थिया आहिनि। हाणे ज़ाहिर आहे इन्हनि खां मां हाल अहवाल त वरितो वेठो हूंदुमि। इन्हनि 4-5 ॾींहंनि ताईं हिन महिल ताईं न को पुलिस ऑफिसर हिन वटि लड़ी आयो आहे ऐं न ई इन्हनि सां हाल अहवाल कयूं, पोइ वरी पाण इन बाबति ॻाल्हायूं था। केरु ॻाल्हाईंदो अदा? अदा छा नालो आहे तव्हांजो? हाल अहवाल ॾिजो, केरु अगवा थियो, कीअं अगवा थियो? भणेजा आहिनि, हिकिड़ो बालोट आहे, मेले खां अचनि पिया, राति जो अगवा थिया किलोमीटर हिकु घर खां परे। हिन टाइम ताईं न कोई एक्शन थियो आहे, न पुलिस आई आहे असां वटि, न कोई SHO जहानपुर चौकी आहे, कोई हिन टाइम में असां न आयो आहे। SP रोज़ देर छॾे थो, अॼु सुबुह मां कोशिशि में आहियां, बहरहाल हिन महिल कोई रिज़ल्ट। SP आयो आहे तव्हां वटि? न असां वटि न आयो आहे, हिते असां आया आहियूं मिलण। तव्हां मिलण आया असां मिलण आया आहियूं। हे 5 ॾींहं गुज़री आहिनि, तव्हांजा ही नौजवान अगवा थिया आहिनि, ही नौजवान तव्हांजा अगवा थिया आहिनि, पोइ बि तव्हां वटि SP साहब? असां वटि न आयो, असां उन वटि विया आहियूं। सो बि 2 ॾींहं लाइ चई, अॼु 6 ॾींहं आहे। 6 ॾींहं आहे, मतलब अॼु वरी हिते धरणो आहे, सुभाणे न त SP साहब जे अॻु कंहिं बि कमु मंज़ूर कंदासीं, जेकी वेही रहंदासीं जेतिरे माण्हू आबाद थींदा, असां ॿुधा न सही। ग़रीब माण्हू ऐं छा तव्हां छा चओ था? मां जो पुट खजी वियो आहे साईं। अल्लाहु अकबर। छा नालो अथसि? अब्दुल कदीर साईं। अब्दुल कदीर ही पुट अथव? जी, ॿियो भाटियो ॿियो मुंहिंजो भाटियो आहे आसिफ अली। अच्छा, ॿियो मामे जो पुट मालोट। छा चाहियो था? असांजा छोकिरा बाज़ियाब आज़ाद कराइण जी SP साहब खे अर्ज़ कयो था। DIG सिंध खे, IG सिंध खे अपील आहे, असांजा जेका नौजवान आज़ाद कराया वञनि। छा हालत हूंदी तुंहिंजे घर में? तोसां कहिड़ी हालत हूंदी? इनजे अमड़ सां कहिड़ी हालत हूंदी? इनजे भेनरनि सां कहिड़ी हालत हूंदी? घर में मातम लॻो पियो आहे। कंहिंखे रहम तव्हां ते कोन थो अचे। ही बचड़ा हाणे ॿुधो, पाण कोट जैकेट जर्सियूं पातियूं बीठा आहियूं, हीटरनि में वेठा आहियूं, बि ॾकूं था वेठा। तव्हां असांजा बचड़ा ॿाहिरि धाड़ेलनि वटि कहिड़ी हालत में आहिनि? कंहिंजे मथे ते का जुए कोन थी चुरे। नाअहल हुक्मरान अची असांजे मथां मुसलत कया विया आहिनि। होम मिनिस्टर आहे सिंध हारिस नवाज़, ब्रिगेडियर रिटायर, जंहिंखे टास्क ई सिंध दुश्मनी जो ॾिनो वियो आहे। माण्हुनि खे अगवा कराइण जो टास्क ॾिनो वियो आहे, माण्हुनि खे अगवा कराइण, माण्हुनि खे क़तल कराइण, क़बाइली झेड़ा कराइण। तव्हां असांजी का वैल्यू कोन्हे। अहिड़ा बचड़ा जो असांजा अगवा थियल हुजनि, असां सां कहिड़ी हालत हूंदी? अदा तव्हां छा चवणु चाहींदव? अदा साईं असांजे ॻोठ जो असांजो मिट आहे जी, घर में कोहराम थियो पियो आहे, 5-6 ॾींहं आहे, हुनजी मानी कोनी बंदि थी विया। नंढड़ा मासूम ॿार ॾिसो केॾी पई, असां हिते पाण वॾा में ॾकूं था, कोई एक्शन न कयो आहे। IG DIG असां सभु अपील कयूं था, असांखे आज़ाद करायो वञे। लानत हुजेनि अदा, लानत हुजेनि। हाणे ॻोढ़ा त मुंहिंजे अखियुनि में अचनि था पिया, छो जो मूं भाइर आहिनि, मूंखे मुंहिंजी औलाद आहे। 6 ॾींहं गुज़री विया आहिनि, 3 नौजवान 3 शागिर्द अगवा थियल आहिनि। न पुलिस जे मथे ते जुए चुरे थी, न सिंध गवर्नमेंट जे मथे ते जुए चुरे थी। शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे। नाअहल ऑफिसर मुक़रर कया विया आहिनि, जिन खे टास्क ई इहो ॾिनो वियो आहे जो सिंध जे माण्हुनि खे, सिंधी माण्हुनि खे अगवा करायो, सिंधी माण्हुनि खे हिक ॿिए सां विड़ायो, क़त्लेआम करायो, अगवा करायो, क़बाइली झेड़ा करायो, फुर करायो, धाड़ा करायो। ही जेका निगरान हुक्मरान आहिनि, मुल्क जे मालिकनि जा आहिनि। मां अॻु में 2-3 दफ़ा इन्हनि मां पंहिंजे ज़बान जे करे जेल वियो आहियां, डिटेन ते वियो आहियां, हैदराबाद वियो आहियां। हैदराबाद जेल हाणे हितां मूंखे खणी हैदराबाद जेल में वञी क़ैद कयो अथनि, डिटेन में। इन जे लाइ कयो अथनि जो मां सिधो सां ॻाल्हाईंदो आहियां, जो इन्हनि धाड़ेलनि खे, इन्हनि ॾोहारनि खे हितां जे फोर्सिस जी सपोर्ट हासिल आहे। तव्हां जेके दोस्त ऑनलाइन आहियो, तव्हां पाण ॿुधायो त पाक फौज जिंदाबाद, पाक फौज, पाकिस्तान जूं एजेंसियूं जिंदाबाद। अल्लाहु अकबर। मतलब तव्हांखे सॼी सपोर्ट। कहिड़ी ॻाल्हि कजे? बचड़ा अगवा आहिनि, 6 ॾींहं गुज़री विया आहिनि, कंहिंखे को गर्ज़ कोन्हे। को हिननि वटि हिकिड़ो टके जो SP ऐं टके जो SHO बि लड़ी न आयो आहे। छा ही इंसान जा बचड़ा न आहिनि? साथियो, तव्हांखे गुज़ारिश आहे, वध में वधि लाइव वीडियो शेयर कयो। सरहद थाणे जे हद मां 6 ॾींहं अॻु 3 नौजवान अब्दुल कदीर मलण, मोहम्मद आसिफ मलण, इदरीस अहमद मलण अगवा थी आहिनि। इदरीस
ऐं अब्दुल कदीर हिते मीरपुर माथेलो में कॉलेज में पढ़दा हुया, जंहिंजी एज टोटल 17-18 साल आहे। 3 नौजवान अगवा आहिनि। उनखां अलावा घोटकी मां हिकिड़ो पंप ते कमु कंदड़ पोरियत कलवड़ बबलू नालो अथसि, उहो अगवा आहे। 3 दश्ती बिरादरी जा भाइर अगवा आहिनि, अलाह यार अलाए कहिड़ा नाला आहिनि, उहे अगवा आहिनि। उबावड़े मां पावर उस्ताद अगवा आहे, पर कंहिंजी बादियाबी कोन थी थिए, ॻाल्हि समझ में कोन थी अचे। अल्लाह ताला सभिनी खे ख़ुशि रखे। मूंखे पंहिंजे दुआउनि में यादि रखिजो। वॾी महिरबानी।